ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 17/3/2024। अव्यक्त बाबदादा जो रिवाइज कोर्स 12/12/98। अॼु अव्यक्त बाबदादा जा महावाक्य आहिनि। मुंहिंजो जो देह अभिमान छॾे ब्रह्मा बाप जे कदम ते कदम रखो। अॼु बाबदादा पंहिंजी चारों ओर जी श्रेष्ठ ब्रह्मण आत्माउनि खे ॾिसनि पिया। ब्रह्मण अर्थात ब्रह्मा मुख वंशावली। हर ब्रह्मण आत्मा जे भाग्य खे ॾिसी बाबदादा बि हर्षित थींदा आहिनि। हर ब्रह्मण आत्मा के जन्मते ही स्वयं ब्रह्मा बाप द्वारा मस्तक में स्मृति जो तिलक लगदो आहे। स्वयं भगवान तिलकधारी ठाहींदा आहिनि। साथ साथ हर ब्रह्मण आत्मा के पवित्रता जे महामंत्र द्वारा लाइट जो ताज भी धारण कराईंदा आहिनि। और साथ साथ हर ब्रह्मण आत्मा के विश्व कल्याणकारी आत्मा ठाहे जिम्मेवारी जो ताज भी धारण कराईंदा आहिनि। कहिड़ो कहिड़ो स्मृति जो तिलक, पवित्रता जो लाइट जो ताज और जिम्मेवारी जो ताज। डबल ताज और भगवान स्वयं पंहिंजे दिल तख्त नशीन ठाहींदा आहिनि। त जन्म ते ही तिलक भी मिलियो, ताज भी मिलिया ऐं तख्तधारी भी ठहिया हुन। अहिड़ो श्रेष्ठ भाग्य जे कल्प में कोई आत्मा जो न हूंदो। केतिरो श्रेष्ठ भाग्य आहे न, त जन्म ते ही असांखे ताज, डबल ताज मिलियो, तिलक मिलियो, डबल ताज मिलियो ऐं बाप दादा जो दिल तख्त मिलियो। त एतिरो श्रेष्ठ भाग्य जी स्मृति रहंदी आहे कि असां ब्रह्मण जन्म ते ही अहिड़ा भाग्यवान ठहींदा आहियूं। त ब्रह्मणनि जी निशानी दुनिया वारनि श्री कृष्ण जे रूप में ॾेखारी आहे। लेकिन वो विश्व जो राजकुमार आहे, हिन करे राज्य जी निशानी तिलक, ताज ऐं तख्त ॾींदा आहिनि। पोइ बि उन्हनि जे नंढेपन में तिलक, ताज, तख्त न मिलंदो आहे। लेकिन तव्हां ब्रह्मणनि जो तिलक, ताज, तख्त टई ही प्राप्त थींदा आहिनि जनम ते ही। परमात्मा बाप द्वारा ये टई प्राप्तियूं थियण ये सिर्फ़ ब्रह्मणनि जे सौभाग्य में आहे कि असांखे जन्म ते ही ताज, तख्त, तिलक मिली वेंदो आहे। तिलक, ताज और तख्त मिली वेंदो आहे। त बाप दादा ॾिसनि पिया कि मुंहिंजे ॿारनि जो केतिरो वॾो भाग्य जो सितारो हर हिक जे मस्तक ते चमके थो। अहिड़ो भाग्य जो सितारो पंहिंजे पाण में ॾेखारे में ॾींदो आहे। सदा चमकंदो उहो ॾेखारे में ॾींदो आहे, या कॾहिं ॾाढो सुठो चमकंदो आहे, कॾहिं सितारे जी चमक घटि थी वेंदी आहे। ये भाग्य जो सितारो विचित्र सितारो आहे। त बाप दादा तव्हां सभी ॿारनि खे जॾहिं बि ॾिसंदा आहिनि, मिलंदा आहिनि, त हर हिक जे ॿार जे मस्तक में सितारो चमकंदो उहो ॾिसी बाप दादा हर्षित थींदा आहिनि। सितारो चमकते चमकते चमक घटि छो थींदी आहे, उनजो कारण त तव्हां सभी सुठी रीति ॼाणंदा आहियो। बाप दादा खे ॿारनि जो चार्ट ॾिसी करे मुस्कुराहट बि ईंदी आहे। जॾहिं बि कंहिंखां पुछो कि छा ठाहिणो आहे, लक्ष्य छा आहे, त मेजॉरिटी जो हिकु ई जवाबु हूंदो आहे कि असांखे नंबर 1 ठहिणो आहे, सूर्यवंशी ठहिणो आहे। चंद्रवंशी राजा राम सीता भी ठहिण न चाहींदा आहिनि। लेकिन जॾहिं लक्ष्य सूर्यवंशी नंबर 1 जो आहे, त जहिड़ो लक्ष्य ओड़ो लक्षण सदा सूर्यवंशी जो ॾेखारे में ॾियणु आवश्यक आहे। ॿारनि जो लक्ष्य सूर्यवंशियुनि जो अर्थ आहे सदा विजयी। नंबर 1 सूर्यवंशी जी निशानी आहे सदा ही विजयी। सूर्यवंशी जी कलायूं घटि ऐं ज़्यादा न थींदियूं आहिनि। सूर्य जी कलायूं घटि ऐं ज़्यादा न थींदियूं आहिनि न। ॾिसो, उदय थींदो आहे ऐं अस्त थींदो आहे, लेकिन चंद्रवंशी मुआफ़िक कलायूं घटि न थींदियूं आहिनि। त सूर्यवंशी जी निशानी आहे सदा हिकु, सदा विजयी। चंद्रवंशियुनि खे क्षत्रिय चइबो आहे न। क्षत्रिय जीवन में कॾहिं हार थींदी आहे, कॾहिं जीत थींदी आहे, कॾहिं सफलता मूर्त, कॾहिं महिनत जी मूर्त।
युद्ध करण अर्थात महिनत करण। चंद्रवंश जी कलायूं हिकु रस न थींदियूं आहिनि, इन करे लक्ष्य ऐं लक्षण खे समान ठाहियो। जहिड़ो लक्ष्य रखियो आहे बाप समान ठहिण जो, हर हिकु ॿार इहे ई चईंदो आहे की बाप समान ठहिणो आहे असांखे। त बाप सदा सहज विजयी स्वरूप आहे न, हर हिकु इहे ई सोचंदो आहे कि असांखे बाप समान ठहिणो आहे। त बाप सदा सहज विजयी स्वरूप आहे। अगरि हिकु रस अवस्था न आहे त छा नंबर 1 ठहींदासीं, व नंबरवार ठही वेंदासीं। त सूर्यवंशी घराने में केरु ईंदो, जंहिंजी सदा ई हिकु रस स्थिति हूंदी। हिकु आहे नंबर 1, ॿियो आहे नंबरवार। त पंहिंजे पाण खां पुछो, असां नंबर 1 आहियूं या नंबरवार जी लिस्ट में आहियूं। नंबर 1 अर्थात फॉलो ब्रह्मा बाबा। बाप दादा सहज साधन ॿुधाईंदा आहिनि कि फॉलो करण में महिनत घटि लॻंदी। ब्रह्मा जी पांव अर्थात कदम, हर कार्य जी कदम रूपी पांव जा निशान आहिनि। त पांव ते पांव रखी करे हलणु सहज थींदो आहे। नयो रास्तो न ढूंढणो आहे, पांव ते पांव अर्थात कदम ते कदम रखिणो आहे। जो बि कार्य कंदा आहियो, चाहे मन सां संकल्प कंदा आहियो, चाहे बोलंदा आहियो, चाहे कर्म में संबंध संपर्क में ईंदा आहियो, हर कर्म करण खां पहिरियों ये सोचो कि जो मां ब्रह्मण आत्मा कर्म करां थी या करां थो, छा ये ब्रह्मा बाप समान आहे? ब्रह्मा बाप जो संकल्प छा रहियो? मुंहिंजो संकल्प बि हुन प्रमाण आहे। हर बोल ब्रह्मा बाप समान हुजणो खपे। असांजो हर संकल्प, हर बोल ब्रह्मा बाप समान हुजे। अगरि न त न करिणो आहे, न सोचणो आहे, न ॻाल्हाइणो आहे, न करिणो आहे। ईअं न ब्रह्मा बाप जो हिकु कदम हिकु ऐं ॿारनि जो कदम ॿियो। त जो लक्ष्य आहे, मंज़िल आहे बाप समान ठहिण जी, उहा कीअं थींदी? अगरि ब्रह्मा जे हर कदम समान कदम ते कदम फॉलो कंदा हलंदव त हिकु त सदा पंहिंजे खे सहज पुरुषार्थी अनुभव कंदव, ॿियो सदा संपूर्णता जी मंज़िल समीप अनुभव कंदव। ब्रह्मा बाप समान अर्थात संपूर्णता जी मंज़िल ते पहुचण। त ब्रह्मा बाप वतन में तव्हां सभी ॿारनि जी संपूर्ण अव्यक्त फ़रिश्ते ठहिण जो आह्वान करनि था। ब्रह्मा बाप जे आह्वान जो गीत व मधुर आह्वान जो आवाज़ ॿुधाए में न ॾींदो। अचो ॿार, मिठा ॿार, जल्दी जल्दी अचो। ये गीत व बोल ॿुधाए में न ॾींदो आहे। ब्रह्मा बाप जो आवाज़ ॿुधो, कैच करो। बाबा असांखे चवनि था, अचो ॿार, मिठा ॿार, जल्दी जल्दी अचो। कैच करो। ब्रह्मा बाप इहे चईंदा आहिनि कि ॿार 99 वर्ष खे सोचता ॾाढा आहिनि, छा थींदो, ईअं थींदो, ईअं थींदो, ईअं थींदो, व न थींदो, ईअं थींदो। इहे सोच में ज़्यादा रहंदा आहिनि। चेक करो, असां हिन सोच में ज़्यादा रहंदा आहियूं। इहे थींदो जो गीत ॻाईंदा आहिनि, लेकिन पंहिंजे फ़रिश्तेपन जे संपूर्ण स्थिति में तीव्र गति सां अॻियां वधण जो श्रेष्ठ संकल्प घटि कंदा आहियो। ईअं थींदो जा गीत ॻाईंदा आहियो, लेकिन पंहिंजे फ़रिश्ते संपूर्ण स्थिति में तीव्र गति सां अॻियां वधण जो श्रेष्ठ संकल्प घटि कंदा आहियो। थींदो छा थींदो, इहे गा जा गीत ज़्यादा ॻाईंदा आहियो। बाप चईंदा आहिनि कुझु बि थिए, लेकिन तव्हांजो लक्ष्य छा आहे? जो थींदो उहो ॾिसण ऐं ॿुधण जो लक्ष्य आहे, या ब्रह्मा बाप समान फ़रिश्तो ठहिण जो आहे? जो थींदो उहो ॾिसण ऐं ॿुधण जो लक्ष्य आहे छा, कि बसि ॾिसंदा ई रहूं, ॿुधंदा ई रहूं, कि ठहिणो बि आहे? उन जी तयारी करे वरिती आहे। प्रकृति पंहिंजो कुझु बि रंग रूप ॾेखारे, तव्हां फ़रिश्ता ठही बाप समान अव्यक्त रूप धारी ठही प्रकृति जे हर दृश्य खे ॾिसण लाइ तयारु आहियो।
प्रकृति पंहिंजो कुछ भी रूप ॾेखारे असांखे सदा ब्रह्मा बाप समान अव्यक्त रूप धारी ठही प्रकृति जी हर दृश्य खे ॾिसणो आहे। हिन जे लाइ असांखे सदा तयारु रहणो आहे। प्रकृति जी हलचल जे प्रभाव सां मुक्त फ़रिश्ता ठहिया आहियो। प्रकृति जे प्रभाव सां मुक्त फ़रिश्ता ठहिया आहियो। पंहिंजी स्थिति जी तयारी में लॻल आहियो। व छा थींदो ई सोचण में लॻल आहियो। बाबा चवनि था पंहिंजी स्थिति जी तयारी में लॻल आहियो या छा थींदो इन ई सोचण में लॻल आहियो। छा कोई भी परिस्थिति साम्हूं ईंदी आहे त तव्हां पंहिंजी प्रकृति पति जी सीट ते सेट हूंदा आहियो या अपसेट हूंदा आहियो। बाबा चवंदा आहिनि छा कोई भी परिस्थिति साम्हूं अचे त तव्हां पंहिंजी प्रकृति पति जी सीट ते सेट हूंदा आहियो या अपसेट हूंदा आहियो। बाबा असांखां प्रश्न था पुछनि, ईअं चेक करो। सम्झ असांजे शरीर में किथे न किथे सूर थो थिए, बीमारी थी थिए, वो विकराल रूप प्रकृति जो बारिश तूफ़ान त उहो त ईंदो ई सही, लेकिन असांजे हिन शरीर में भी कुछ सूर थो थिए त सूर जी कॉन्शियस आहियूं या असां ख़ुदि खे फ़रिश्तो सम्झी उन देह में जो कुछ थिए थो उनखे साक्षी थी करे ॾिसूं था। अच्छा हिन देह में हिते सूर थो थिए त बाबा चवनि था ईअं ख़ुदि खे चेक करो। ईअं न सूर आहे त ठीकु आहे दवाई ॾियूं था हिन कुझु लॻायूं था ऐं चलो तव्हां ॿियो कुझु नथा करे सघो त असां हुन स्थिति में बाबा सां असांजो कनेक्शन न टूटे। ठीकु थी वेंदो ईअं थींदो, इहो छा थियो, इहो छो थियो, इहो थियो। इन नज़ारनि जे समाचार में बिज़ी हूंदा आहियो। व संपन्नता जी स्थिति में स्थित थी कहिड़ी भी प्रकृति जी हलचल खे हलंदे हुए बादलनि जे समान अनुभव कंदा आहियो। चाहे ॿाहिरां जी प्रकृति में कोई तकलीफ़ थिए या पंहिंजे शरीर द्वारा या कंहिंजे भी शरीर में भी प्रकृति में कोई हलचल थिए थी त उन में भी ईअं न सोचो अरे हिनखे छा थियो, हाणे छो कीअं थींदो, ईअं थींदो ईअं बि न सोचो। त ब्रह्मा बाप ॿारनि खां पुछनि था कि मुंहिंजी समान फ़रिश्ता सदाकाल जे लाइ ठहिया आहियो। श्री तव्हां ॿारनि खे व्यक्त में रहंदे हुए अव्यक्त ठहिणो आहे। असांखे हिन व्यक्त देह में रहंदे हुए सदा अव्यक्त स्थिति में स्थित रहणो आहे। तव्हां चवंदा आहियो बाप त अव्यक्त थी विया, असां बि ईअं अव्यक्त ठही वञूं। ब्रह्मा बाप चवंदा आहिनि पहिरियों तव्हां पंहिंजे पाण खां पुछो कि जो विश्व कल्याण जी ज़िम्मेवारी जो ताज बाबा असांखे पहनायो अथई उहो संपन्न करे छॾियो आहे। विश्व कल्याणकारी, विश्व जो कल्याण संपन्न थी वियो न। जॾहिं वॾी दीदियूं ईअं भाषण कंदा आहिनि, ईअं कंदा आहिनि त सभिनि खे नंढनि खे लॻंदो आहे असां ईअं करूं, असां बि ईअं करूं। हाणे जॾहिं वॾा हली विया हाणे नंढा हू सोचनि था असां बि वञूं मथे, असां बि वञूं। त उहो जेको कमु करनि पिया हाणे तव्हां करो त सही। ब्रह्मा बाप त अव्यक्त आहे, इन करे ठहिया कि ॿारनि खे विश्व कल्याण जो कार्य ॾेई करे बंधन सां बि मुक्त थी सेवा जी रफ़्तार तीव्र कराइण जे निमित्त ठहिया, जंहिंजो प्रत्यक्ष स्वरूप चारों ओर ॾिसो था चाहे देश चाहे विदेश में अव्यक्त ब्रह्मा द्वारा तीव्र गति थी ऐं थियणी बि आहे। सेवा में तीव्र गति जो निमित्त आधार ब्रह्मा बाप खे ठहिणो हुयो, लेकिन राज्य अधिकारी हिकु ब्रह्मा बाप खे न ठहिणो आहे, साथ में ॿारनि खे बि राज्य अधिकार वठिणो आहे न। इन करे साकार में निमित्त साकार रूपधारी ॿारनि खे ठातो अथई बाबा।
लेकिन अंत में तव्हां सभु ॿारनि खे अव्यक्त में अव्यक्त फ़रिश्तो ठही विश्व कल्याण जी सेवा जी रफ़्तार तीव्र करे समाप्ति ऐं संपन्न थियणु ॿियो करिणो आहे। अंत में असां ॿारनि खे व्यक्त में रही करे अव्यक्त फ़रिश्तो ठही विश्व कल्याण जी सेवा जी रफ़्तार तीव्र करे समाप्ति ऐं संपन्न थियणो आहे ऐं करिणो आहे। असांखे बि संपन्न थियणो आहे ऐं सभिनि खे बि ठाहिणो आहे। ब्रह्मा बाप चईंदा आहिनि कि छा 99 में समाप्त करो, प्रकृति की ताली वॼायूं। प्रकृति त तयारु खड़ी आहे, छा फ़रिश्ते समान डबल लाइ ठही आहियो? छो जी असां बाबा सां गॾु वेंदासीं, पोइ असांजे पुठियां बि त ॿार ईंदा न, त उन्हनि खे बि असां तयारु कयो आहे। कम से कम 108 ईअं सदा विजयी ठहनि जो कहिड़ी बि प्रकार जे व्यर्थ नेगेटिव संकल्प बोल कर्म अर्थात सर्व जे संबंध संपर्क में पास। कम से कम 108 व्यर्थ व नेगेटिव इहे बोझ सदा काल जे लाइ डबल लाइट फ़रिश्तो ठहण न ॾींदो आहे। त असांजे छा सोचणो आहे फालतू, सभु बाबा खे ॾेई छॾियो, असां सदा विजयी। विजयी अर्थात कोई बि संकल्प असांजे त बाबा असांखे चवनि था कि 108 सदा व्यर्थ व नेगेटिव संकल्प बोल कर्म अर्थात सर्व जे संबंध संपर्क में पास। अर्थात असांजे मन में सदा बाबा जी यादि रहे, बुद्धि बाबा सां लॻल रहे, संबंध संस्कार बाप समान हुजनि। ईअं न कोई कुझु चए त असांजे मन में उल्टा सुल्टा वीचार अचनि, बुद्धि होॾे भटके न। कोई कुझु चए तो शुद्ध बाबा जीअं संकल्प चयो अथई बाप समान संकल्प करो, बुद्धि बाबा वटि रहे ऐं संस्कार बाप समान थी करे कर्म कंदा हलो। इहे ई पास विद ऑनर्स ठहिणो आहे। व्यर्थ व नेगेटिव इहे बोझ सदा काल जे लाइ डबल लाइट फ़रिश्तो न ठहण ॾींदो आहे। त ब्रह्मा बाप पुछंदा आहिनि हिन बोझ सां हल्का फ़रिश्ता ठहिया आहियो? अंडरलाइन आहे सदा फ़रिश्ता, सदा मन बुद्धि संस्कार बाप समान सदा सर्व खे लाइट में ॾियणु। कंहिंजे लाइ कोई बि व्यर्थ नेगेटिव संकल्प न, बुद्धि हेॾे होॾे न भटके, सदा बाबा वटि रहे। त ब्रह्मा बाप पुछंदा आहिनि इहे बोझ सां हल्का फ़रिश्ता ठहिया आहियो? अंडरलाइन करो सदा, कम से कम 108 त सदा फ़रिश्ते जीवन जो अनुभव करनि, तॾहिं चईंदासीं ब्रह्मा बाप समान। कोई आवाज़ूं बि अचनि थियूं, कुझु बि थिए थो असांखे, हा भई आवाज़ अचे थी कम जी हूंदी त ठीकु आहे, न त पंहिंजो फ़रिश्ते स्वरूप में सिद्ध थी करे सभिनि खे लाइट माइट ॾींदा रहो। त बाप पुछंदा आहिनि ताली वॼायां या 2000 में ताली वॼायां, 2001 में ताली वॼायां? कॾहिं वॼाए बाबा ताली? बाबा ताली कॾहिं वॼाए? छा सोचंदा आहियो ताली वॼाए त ठही वेंदव? ईअं छा सोचंदा आहियो ताली वॼायो हुन समय ठहींदव? छा थींदो? वॼायूं ताली, चओ तयारु थी वियो, पेपर वठूं? ईअं थोरी मञंदासीं, पेपर वठंदासीं। टीचर्स ॿुधायो पेपर वठनि बाबा, सभु छॾणु पवंदो, मधुबन वारनि खे मधुबन छॾिणो पवंदो, ज्ञान सरोवर वारनि खे ज्ञान सरोवर छॾिणो पवंदो, सेंटर वारनि खे सेंटर, विदेश वारनि खे विदेश, सभु छॾिणो पवंदो। त एवर रेडी आहियो? अगरि एवर रेडी आहियो त हथ जी ताली वॼायो। एवर रेडी आहियूं? बाबा पेपर वठनि, कल्ह अनाउंसमेंट करो, हुते वञी करे बि न छॾिणो आहे, हुते वञी करे बि न छॾिणो आहे, हुते वञी करे थोरो ठीकु करे चऊं न, जाते आयो हुते ई विहणो पवंदो। अहिड़ा एवर रेडी आहियो? पंहिंजो दफ़्तर बि न, खटिया बि न, कमिरो बि न, अलमारी बि न,
ईअं न चइणो आहे थोरो सो कमु आहे 2 ॾींहं करे करे अचूं था, न। ऑडर इज़ ऑडर। बाबा चए हाणे वञूं, बसि बाबा हाणे वञूं था। सोचे करे हा चओ, न त कल्ह ऑडर निकिरंदो काथे वञिणो आहे काथे न वञिणो आहे। कढूं ऑडर, तयारु आहियो, एतिरो हिमत सां हा न कंदा आहियो। सोचो था थोरो सो हिकु ॾींहुं मिली वञे त सुठो आहे। मुंहिंजे बिना ईअं न थी वञे, इहे वेस्ट संकल्प बि न करिणो आहे। बाबा चईं ॿार हेॾां खां हेॾे वञो, हा बाबा हलो। श्री असांखे त पंहिंजी बुद्धि सां मन बुद्धि बाबा सां गॾु रखी करे सदा बाबा सां ई गॾु सेवा करणी आहे न। जाते विहारो, जाते खारायो, जो करो। ब्रह्मा बाप ट्रांसफ़र थियो त छा सोचईं कि मुंहिंजे बिना छा थींदो, ईअं सोचईं ब्रह्मा बाबा। हलंदो न हलंदो, हलो हिकु डायरेक्शन त ॾियां। डायरेक्शन ॾिनई, पंहिंजी संपन्न स्थिति द्वारा डायरेक्शन ॾिनई, मुख सां न ॾिनई। ईअं तयारु आहियो, ऑडर मिले छॾो त छूटे। ऑडर मिलंदो ऐं बसि हलो। हलचल करे अहिड़ो करिणो आहे, इहा ॻाल्हि ॾींदा आहिनि। इहे बाबा ॿुधाइनि था पहिरीं ईअं करिणो आहे। इहे बाबा असांखे ॿुधाइनि था। ऑडर थींदो पुछी करे न, तारीख़ फिक्स न कंदासीं, अचानक ऑडर ॾींदासीं, अची वञो। बाबा चवनि था अचानक ऑडर ॾींदा, ॿार अची वञो। किथे बि अची वञो, अव्यक्त वतन में बि अची वञो, निराकारी दुनिया में बि, त अंत में हलंदासीं। ऑडर ॾिनई बाबा, इहे श्री छॾो। हा बाबा छॾो। त बाबा हिन करे न हर घड़ी अंतिम घड़ी मम्मा जो जेको महावाक्य आहे, बाबा चवनि था ऑडर थींदो पुछी करे न, तारीख़ फिक्स न कंदासीं, अचानक ऑडर ॾींदासीं, अची वञो बसि। इनखे चइबो आहे डबल लाइट फ़रिश्तो। ऑडर थियो हलो। जीअं मृत्यु जो ऑडर थींदो आहे न, पोइ छा सोचंदा आहियूं, सेंटर ॾिसूं, अलमारी ॾिसूं, जिज्ञासू ॾिसूं, एरिया ॾिसूं। अॼुकल्ह त मुंहिंजे में एरिया जो झमेलो ज़्यादा थी वेंदो आहे। मुंहिंजी एरिया विश्व कल्याणकारी जी छा हद जी एरिया थींदी आहे। इहे सभु छॾिणो पवंदो, बाबा चवनि था इहे सभु छॾिणो पवंदो। इहे बि देह अभिमान आहे, देह जो भान पोइ बि हल्की चीज़ आहे, लेकिन देह अभिमान इहे ॾाढो सूक्ष्म आहे। मुंहिंजो हिन खे ई देह जो अभिमान चइबो आहे। जिते मुंहिंजो हूंदो उते अभिमान ज़रूरु हूंदो आहे। जिते मुंहिंजो हूंदो आहे उते अभिमान ज़रूरु हूंदो आहे। इन करे सभु बाबा जो ई आहे, चाहे पंहिंजी विशेषता प्रति हुजे। मुंहिंजी विशेषता आहे, मुंहिंजो गुण आहे, मुंहिंजी सेवा, इहे सभु मुंहिंजोपन आहे। इहे सभु प्रभु प्रसाद आहे, मुंहिंजो न आहे। प्रसाद खे मुंहिंजो मञणु इहे देह अभिमान आहे। इहे अभिमान छॾण ई संपन्न ठहिणो आहे। इन करे जो वर्णन कंदा आहियो फ़रिश्तो अर्थात न देह अभिमान, न देह भान, न भिन्न मुंहिंजोपन, मुंहिंजेपन जा रिश्ता हुजनि। फ़रिश्तो अर्थात सदा इहा हद जो रिश्तो ख़तमु। बसि बाबा बाबा बाबा, सभु कुझु बाबा जो ई आहे न। त हाणे छा तयारी कंदव? ब्रह्मा बाप जो आवाज़ अटेंशन सां ॿुधो। आह्वान करनि था न, ब्रह्मा बाप समाप्ति जो नगाड़ो वॼाइण त बाप चईंदा आहिनि समाप्ति जो नगाड़ो वॼाइण त ॾाढो सहज आहे, जॾहिं चाहे तॾहिं वॼाए सघंदा आहियूं। लेकिन कम से कम सतयुग जे आदि 9 लख त एवर रेडी हुजनि न। चाहे नंबर 1 त थोड़ा हूंदा, कम से कम 108 नंबर 1 हुजनि, 16,000 नंबर 2, 9 लख नंबर 3। लेकिन एतिरा त तयारु थी वञनि न, राजधानी त तयारु थी वञे न, पहिरीं राजधानी त तयारु थी वञे। हाणे रिज़ल्ट में बाप दादा ॾिठईं कि वर्तमान समय माया जो स्वरूप नेगेटिव ऐं व्यस्त संकल्प जो मेजॉरिटी में आहे। विश्व कल्याणकारी जी स्टेज आहे,
सदा बेहद जी वृत्ति, बेहद जी दृष्टि हुजे, बेहद जी स्थिति। वृत्ति में जरा भी कंहिं आत्मा जे प्रति नेगेटिव व्यर्थ भावना न हुजे। असांजी वृत्ति में जरा भी कंहिं आत्मा जे प्रति नेगेटिव ऐं व्यर्थ भावना न हुजे। सर्व आत्माउनि जो भलो थिए, सभिनि जो ई कल्याण थिए। त बाबा चवनि था वृत्ति में जरा भी नेगेटिव व्यर्थ भावना न हुजे। नेगेटिव ॻाल्हि खे परिवर्तन करणु उहा अलॻि चीज़ आहे, लेकिन जो स्वयं नेगेटिव वृत्ति वारो हूंदो उहो ॿियनि जे नेगेटिव खे बि पॉज़िटिव में चेंज न करे सघंदो आहे। नेगेटिव ॻाल्हि खे परिवर्तन करणु अलॻि चीज़ आहे। भई असांखे नेगेटिव कंहिंजी नेगेटिव ॻाल्हि आहे उनखे बि सभु परिवर्तन, लेकिन पहिरियों असां में त पॉज़िटिव वृत्ति हुजे न। स्वयं नेगेटिव वृत्ति वारा हूंदा उहो ॿिए जे नेगेटिव खे बि पॉज़िटिव में चेंज न करे सघंदा। इन करे हर हिक खे पंहिंजी सूक्ष्म चेकिंग करणी आहे। असां में कंहिंजे प्रति बि नेगेटिव वृत्ति न हुजे। सभी सुठा आहिनि, सभी सही आहिनि, सभी पंहिंजो पंहिंजो पार्ट एक्यूरेट वॼाइनि था। त कोई असांखे कुझु बि चईंदो फलाणो अहिड़ो आहे, फलाणो ईंदो आहे, अगरि असांजी वृत्ति उन जे लाइ सर्व जे लाइ पॉज़िटिव हूंदी त असां उनखे बि पॉज़िटिव करे सघंदा आहियूं। त वृत्ति में जरा बि कंहिं आत्मा जे प्रति नेगेटिव व्यर्थ भावना न हुजे। भले उहो आहिनि अहिड़ा, भले उन्हनि में आहे, लेकिन असां उन्हनि जे लाइ शुभ भावना शुभकामना करे असांजी वृत्ति उन्हनि जे लाइ पॉज़िटिव हुजे। त बाबा चवनि था हिन करे हर हिक खे पंहिंजी सूक्ष्म चेकिंग करणी आहे कि मुंहिंजी वृत्ति दृष्टि सर्व जे प्रति सदा बेहद ऐं कल्याणकारी जी आहे। जरा बि कल्याण जी भावना जे सिवाइ हद जी भावना, हद जा संकल्प बोल सूक्ष्म में भी समायल न हुजे। जरा भी कल्याण जी भावना जे सिवाय कोई भी हद जी भावना, हद जे संकल्प बोल सूक्ष्म में भी समायल न हुजनि। जो सूक्ष्म में समायल हूंदो आहे उन जी निशानी आहे कि समय अचण ते व समस्या अचण ते उहो सूक्ष्म स्थूल में अची वेंदो आहे। त मतिलबु असांजे सूक्ष्म में आहे, भले असां हाणे चऊं था लेकिन असांजे सूक्ष्म में आहे। सदा ठीकु रहंदा लेकिन समय ते उहो इमर्ज थी वेंदो। कोई बि अहिड़ो समय ईंदो न त उहो इमर्ज थी वेंदो। पोइ सोचंदो इहा आहे ई अहिड़ो, इहा ॻाल्हि ई अहिड़ी आहे, इहा व्यक्ति अहिड़ो आहे, लेकिन मुंहिंजी स्थिति शुभ भावना बेहद जी भावना वारी हुजे या न। पंहिंजी ग़लती खे चेक करो, ॻाल्हियुनि खे न ॾिसो, पंहिंजी खे ॾिसो। बसि 99 में इहा पंहिंजे अंदरि धुन लॻाए ॾियो कि ब्रह्मा बाप जे कदम ते कदम रखिणो ई आहे। ब्रह्मा बाप समान मुंहिंजो हर क़दम हुजे, ब्रह्मा बाप समान मुंहिंजो हर क़दम हुजे। ब्रह्मा बाप सां सभिनि जो प्यार आहे त प्यारे खे ई फॉलो कबो आहे न। ब्रह्मा समान ठहिणो ई आहे। ठीकु आहे न, 99 में सभु तयारु थी वेंदो, 1 वर्ष आहे। इहो थियो हीअं न सोचणो आहे, इहो त थियणो ई आहे। बाबा चवनि था इहो त थियणो ई आहे। पहिरियों खां ई पतो आहे इहो थियणो आहे, लेकिन बाप समान फ़रिश्तो त असांखे ठहिणो ई आहे। चाहे असांजो त लक्ष्य चाहे कुझु बि थिए, लेकिन असांखे बाप समान फ़रिश्तो ठहिणो आहे। सम्झो, करिणो त आहे, करे सघंदासीं। 1 वर्ष में तयारु थी वञे कि अॻियां वर्ष में तयारु थी वेंदो, कि अधु वर्ष में तयारु थी वेंदो, 1 वर्ष में तयारु थी वेंदो कि अधु वर्ष में तयारु थी वेंदो। असांजे संपन्न ठहिण लाइ ब्रह्मा बाप बि आह्वान करनि था ऐं प्रकृति बि इंतज़ारु करे थी। 6 मास में एवर रेडी ठहो। हलो 6 मास न 1 वर्ष में ठहो। हलचल में न अचिणो, अचल रहणो। इहो छा थींदो कीअं थींदो न,
लक्ष्य न छॾिणो आहे, बाप समान ठहिणो ई आहे, कुझु बि थी वञे, चाहे कोई ब्रह्मण हिलावे, ब्रह्मण रुकावट ठही करे साम्हूं अचे, पोइ बि असां खे बाप समान ठहिणो ई आहे। पसंदि आहे इहे राय, बाप दादा सभिनि सां हथ उठवाई, सभिनि जो वीडियो फ़ोटो कढाई, इहे फ़ोटो सभिनि खे मोकिलींदासीं। हितां जी मूवी में कोई मिस बि थी वञे, वतन जी मूवी में कोई मिस न थी सघंदो आहे। अच्छा, बाप चईंदा आहिनि हिकु सेकेंड में हाणे विदेही ठही वञो, त सभी हिकु सेकेंड में विदेही स्थिति में स्थित थी वञो, ड्रिल कराई बाबा। अच्छा, हाणे देह में अची वञो, हाणे पोइ विदेही ठही वञो। ईअं सॼे ॾींहं में विच विच में हिकु सेकेंड बि मिले त बार बार इहो अभ्यास कंदा रहो। अच्छा, सर्वश्रेष्ठ ब्रह्मण आत्माउनि खे सदा ब्रह्मा बाप जे कदम ते कदम रखण वारी फॉलो फादर आज्ञाकारी ॿारनि खे सदा ब्रह्मा बाप समान फ़रिश्ते स्थिति में स्थित रहण वारा समीप आत्माउनि खे, सदा ब्रह्मा बाप समान फ़रिश्ते स्थिति में स्थित रहण वारा समीप आत्माउनि खे, सदा प्रकृति पति ठही प्रकृति जे हर दृश्य खे साक्षी ॾिसण वारा, सदा प्रकृति पति ठही प्रकृति जे हर दृश्य खे साक्षी थी करे ॾिसण वारा, अचल अडोल आत्माउनि खे, अचल अडोल आत्माउनि खे, सदा बेहद जी वृत्ति ऐं दृष्टि में रहण वारा ऐं भाग्यवान ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। ॿाहिरि जो बि ॿुधनि था, चाहे देश चाहे विदेश, उन्हनि ॿारनि खे बि विशेष बाप दादा यादि प्यार ॾियनि था, उन्हनि खे बि विशेष बाप दादा यादि प्यार ॾियनि था। वरदाना अविनाशी प्राप्तियुनि जी स्मृति में पंहिंजे श्रेष्ठ भाग्य जी ख़ुशी में रहण वारा इच्छा मात्रम अविद्या ठहो। जंहिंजो बाप ई भाग्य विधाता हुजे, उनजे भाग्य में छा हूंदो, सदा इहे ई ख़ुशी रहे कि भाग्य त असांजो जनम सिद्ध अधिकार आहे, भाग्य त असांजो जनम सिद्ध अधिकार आहे। वाह मुंहिंजो श्रेष्ठ भाग्य विधाता बाप, वाह मुंहिंजो श्रेष्ठ भाग्य ऐं भाग्य विधाता बाप। ये गीत गाईंदे सदा ख़ुशी में उड़दा रहो। अहिड़ो अविनाशी खज़ानो मिलियो आहे जो अनेक जन्म साथ रहंदो असांखे अहिड़ो अविनाशी खज़ानो बाप दादा द्वारा मिलियो आहे जो अनेक जन्म साथ रहंदो। ज्ञान गुण शक्तियूं कोई छीने न सघंदो, लूटे न सघंदो। केतिरो वॾो भाग्य आहे न असांजो, जंहिंमें कोई इच्छा न आहे, मन जी ख़ुशी मिली वई त सर्व प्राप्तियूं थी वयूं। कोई अप्राप्त वस्तु आहे ई न असां ब्रह्मणनि जे खज़ाने में। असांखे कहिड़ो कहिड़ो खज़ानो मिलियो आहे? ज्ञान गुण शक्तियुनि जो खज़ानो बाबा असांखे ॾिनो अथई, ऐं जो इहे ज्ञान गुण शक्तियूं अनेक जन्म असां सां गॾु रहंदा। चईंदा आहिनि हिननि जी बुद्धि सुठी आहे, हिननि जो भाग्य सुठो आहे, हिननि जी सोच सुठी आहे। इहे ई त भाग्य असांखे बाबा हाणे ॾियनि था जो अनेक जन्म असां वटि रहंदो। इन करे इच्छा मात्रम अविद्या थी वियो न। स्लोगन आहे विक्रम करण जो टाइम बीती वियो, हाणे व्यर्थ संकल्प। विक्रम करण जो टाइम बीती वियो, हाणे व्यर्थ संकल्प बोल बि ॾाढो दोखो ॾींदा। ॾिस, पहिरियों बाबा असांखे कर्म ते कंट्रोल करायईं, पोइ संकल्प ते कंट्रोल करायईं। संकल्प में बि बाबा चयईं विकारी संकल्प जे कारण विक्रम करणु नेगेटिव। हाणे बाबा चईंदा आहिनि कि हाणे फालतू
फालतू बोल बि असांखे दोखो ॾेई सघंदा आहिनि, इन करे सावधान थी करे हलो। बाबा चईंदा आहिनि न, मुंहिंजे ॿारनि खे हाणे विक्रम त न थींदा आहिनि, लेकिन व्यर्थ ऐं नेगेटिव संकल्प खे हाणे उन्हनि ते बि ध्यानु ॾियो, छोजी उहो बि असांखे कॾहिं बि दोखो ॾेई सघंदा आहिनि। सूचना आहे, अॼु 3 रविवार अंतर्राष्ट्रीय योग दिवस आहे, इन करे सभी ब्राह्मण वत्स संगठित रूप में 6:30 खां 7:30 बजे ताईं विशेष पंहिंजे निराकारी स्वरूप में स्थिति परमधाम घर जी असीम शांति, प्रेम, पवित्रता जो अनुभव करनि, मन बुद्धि खे एकाग्र करे बीज स्वरूप स्थिति जो अनुभव करो। त अॼु 6:30 खां 7:30 ताईं योग अभ्यास वैसे तो रोज़ ही ईंदो आहे, लेकिन 3 रविवार विशेष रखंदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।